अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सज्जाद जागिरानी तव्हां असांजो ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल। वरी तव्हांजी महिरबानी आहे। असां पंहिंजे प्यारे दोस्त पंहिंजे प्यारे भाउ शकील जागिरानी जी उताक ते आहियां। हीअ आहे शकील जागिरानी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? तबियत सही आहे। हाँ, कीअं थो वक़्तु गुज़रे? सफ़ा ओके। अच्छा माशाल्लाह। शकील जागिरानी तरफ़ां खां अॼु चांहि बि अची वई आहे। शकील जागिरानी जो भाउ आहे जेको सर्विस थो ॾिए, माशाल्लाह ज़बरदस्त। ॿुधो आहे ॻोठ में असुलु चांहि मिलंदी आहे, असुलु खीर जी, या मिड़े ढाणा में? ज़बरदस्त। अच्छा, सफ़ा ओके। हाँ, होटल वारनि खां ॿुधो आहे त बहितर चांहि मिलंदी आहे। सफ़ा वीआईपी। अच्छा, हा हा, माशाल्लाह माशाल्लाह। चांहि जी बहितर थी लॻे, वॾी महिरबानी। ज़बरदस्त यार। ॿियो हाल अहिवाल ॾियो, तव्हां छा था चवणु चाहियो यूट्यूब जे यार मूंखे सब्सक्राइब कर फेसबुक ते यार। अच्छा साईं जा वॾो मसइलो आहे, साईं जा फॉलोअर नथा वधनि, असांजा सब्सक्राइबर नथा वधनि। वॾो मसइलो लॻो पियो आहे। असांजा सिंधी भाइरनि में शऊर घटि आहे, इन जे करे इलाही मसइला लॻा पिया आहिनि। अलाह साईं असांजी क़ौम खे शऊर ॾिए जो पंहिंजे माण्हुनि जो क़दुरु करे ऐं यूट्यूब चैनलनि खे सब्सक्राइब करे ऐं फेसबुक खे फॉलोअर करे। असां दोस्त खे सलाह ॾियूं था यूट्यूब ते अचो, कमु कयो, फेसबुक सां गॾोगॾु यूट्यूब जी दुनिया में बि कमु कयो। वरी वसी दुनिया आहे यूट्यूब जी, पूरी दुनिया में इहा घुमंदड़ फिरंदड़ दुनिया आहे। सो शकील साहब कीअं थो लॻे यूट्यूब ते कमु कंदव? न साहब यूट्यूब न, फेसबुक सही आहे बस। अच्छा, यूट्यूब तव्हांखे चकर थो पाए? यूट्यूब जी ॻाल्हि न कयो, यूट्यूब जा ख़र्चा इलाही आहिनि यार। ए सुञो टरड़ा भाउ, सुञो टरड़ा यूट्यूब का भॻो थो वञे बाबा। पोइ स्मार्ट मिड़े पैकेज ॾिसो, जेके ऑफरूं अचनि उन तां कमु हलायो न ज़रूरु थोरो। पैकेज 450 जो थी वियो आहे, छा करे? घणे पैकेज? 450। 450 हफ़्ते जो? हा। पोइ तव्हां ईअं कयो न कि नवां ऑफरूं आयूं आहिनि, केरपुर ऑफर, सखर ऑफर, तव्हां उन ते कमु हलायो न, जेके 50 में थिए थी, 100 में थिए थी। असां हाणे ॻोठ वारा काॾे केरपुर पैकेज कराइणो जो। अच्छा, 150 जो पेट्रोल सारी वजे। इहो बि त मसइलो आहे न। असां घर वटि जेको पैकेज मिलंदो ॾाढो ॾुखियो मिलंदो, महांगो मिलंदो, थोरी माना स्ट्रगल करणु पवंदी, को कुछा कयो, सुठो तव्हांखे ऑफर मिली वेंदी। यू फोन जी ऑफर हिन वक़्तु हले वरी 90 रुपए में हफ़्तो। हा, डेटा उन न तव्हां डेटा जेको आहे त हुन ते कन्वर्ट करे सघो था न, हलाए सघो था न। थोरे भले उहा बि सिम हलायो, इहा बि सिम हलायो। माशाल्लाह। अचो त असां शकील जागिरानी चांहि था पीऊं, हिन जो हाथ था साड़ियूं। ॿुधो था, असांजे फेसबुक जो दोस्त आहे, पाड़े जो दोस्त आहे। सो महिरबानी कयो यार, सब्सक्राइब कयो असांखे यार, न कयो ईअं फेसबुक ते हा फॉलो कयो यार। अच्छा, तव्हांजी आईडी जो नालो छा आहे दोस्त? शकील बलोच। साईं जी पंहिंजी तस्वीर या तव्हांजे कंहिं मैटर जी? साईं मुंहिंजी ख़ुदि मुंहिंजी तस्वीर आहे। अच्छा, हा हा। अदा असांजे प्यारे दोस्त खे फॉलो कयो, शकील बलोच आईडी जो नालो अथसि। ऐं असांजी कुर्ब कनि तव्हां सां, तव्हां माण्हुनि खे ख़र्ची ॾींदा आहियो कुर्ब कनि? असां वधंदा माण्हुनि जो हुकुम आहे न। हा हा, माशाल्लाह माशाल्लाह। अदा शकील जी पारां त अथव, असांजो प्यारो दोस्त अथव, न त असांखे चांहि कोन पीआरींदो ॿिए वारे ख़्यालु करे। चलो भाउ 50-60 रुपए कोप थी वियो आहे ॻोठ में बि, ईअं न। सो असांजे बि यूट्यूब चैनल जे पारां त हुजेव, सब्सक्राइब कजो, कमेंट कजो, लाइक कजो, वरी महिरबानी। हीअ ई उताक शकील जागिरानी जी, जेको असांजो फेसबुक जो दोस्त आहे, सोशल वर्कर आहे, स्टूडेंट आहे। असां कहिड़ी कॉलेज में पढ़ंदा आहियो? सुपीरियर साइंस कॉलेज खैरपुर में पढ़ंदा आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। वरी महिरबानी दोस्तो।